الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر فاذكروني أذكركم واشكروا لي ولا تكفرون صدق الله وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما बुलंद आवाज सा मदीने वाले साईं जे दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि وآل بيته अजमईन। इस्लाम क्यों न हो मुमताज दुनिया भर के दीनों में, वहाँ मज़हब किताबों में या कुरान सीनों में। बुलंद आवाज सुभान अल्लाह चो। वो अर्श के चिराग मैं उनके कदमों की धूल हूँ, ऐ जिंदगी गवारो मैं गुलाम रसूल हूँ। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में डाल लो तौक़े मोहम्मद की गुलामी का। बुलंद आवाज़ से जो सुभान अल्लाह। इंतहाई वाजिबुल एहतराम मोजा मोहतरम दोस्तों, भाइरों और बुजुर्गों, आज जो ही अजीम शान बाबरकत प्रोग्राम दस्तार फजीला जे उन्वान सा जुम्मतुल मुबारक जे बाबरकत दिहाड़े में अल्लाह पाक जे बाबरकत घर मस्जिद में कुरान पाक जी बाबरकत महफिल सजायल है। बिरादर अजीज मुजाहिद जमीयत हाफिज मोहम्मद सलीम बुरडो साहब मोहतमिम मदरसा हाजा जंजी दावत दे हर साल वांगुर हिन साल भी हाजिरी नसीब थिया। मदरसा तालीमुल कुरान हम्मादिया जे हर साल फारिगु तासील हुफाज किराम जे दस्तार फजीलत जो अमल थींदो आहे, हिन मदरसे जो रिजल्ट ऐं नतीजो अवां जे साम्हूं ईंदो आहे। माण्हू चवंदा आहिनि त मदरसा छा था ॾियनि, मुल्ला छा था करनि, सिर्फ़ मानियूं खादियूं मौलवी पिया आहिनि, ईअं न आहे। मदरसा जेको कमु करनि था अहिड़ो कोई बि कमु नथो करे, न जेको आहे अहिड़ो कमु कोरटूं करनि थियूं, न कॉलेजूं कनि
थियूं ना यूनिवर्सिटियूं कनि थियूं। मदरसा ये दीन जो फैक्ट्रियूं आहिनि। मदारिस जा आशिक ॾाढा चओ सुभान अल्लाह। जय सुभान अल्लाह चाहिए थोड़ा थोड़ा वेझा थी अचो। मशहूरी साहब माशाअल्लाह ए परे का जमात अची वई आहे। इंशाअल्लाह जल्दी में पिंडाल भरजी वेंदो। जेके आशिक रसूल आयो ॾाढा चओ सुभान अल्लाह। मदरसा ये दीन जो फैक्ट्रियूं आहिनि। कन फैक्ट्रियुनि में थाव था ठाहिनि। काथे जेको आहे काठ जो कमु हले पियो, काथे कहिड़ी शइ डिनर सेट ठहनि पिया, काथे फर्नीचर ठहनि पिया, काथे जेको आहे खाधे पीते जूं शयूं तयार थियनि पियूं। लेकिन मदारिस जे अंदर हे मदरसा तव्हां असांजा मोहसिन आहिनि। छा आहिनि अदा? मोहसिन आहिनि। तव्हां असांजे बचड़नि खे आलिम, हाफ़िज़, कारी बनाए करे, मुफ्ती बनाए करे तव्हां असांजे आॾो गुलाब जा गुल तैयार करे पेश करनि था। अञा बि माण्हू ख़बर कंदा आहिनि त मौलवी छा था करनि, मदरसनि वारा छा था करनि। मदारिस जेका शइ तव्हां असांखे ॾेई रहिया आहिनि, इन्हनि जो एहसान असां क़यामत ताईं अदा लाहे नथा सघूं। अॼु बि इन मदरसे भाऊ नौजवान हाफ़िज़ मोहम्मद सलीम साहब ॾींहुं रात इन मदरसे जे लाइ पंहिंजो जान, पंहिंजो वक्त, पंहिंजो माल इन मदरसे ते ख़र्च करे ताकि हे आख़िरत जे लाइ हिकु ज़रियो बणिजी पए। मुंहिंजा मोहतरम दोस्तो जंहिंजा बच्चा हाफ़िज़ थींदा उन्हनि वालिदैन जे लाइ अॼु ख़ुशी जो ॾियारो आहे। अहिड़ी ख़ुशी जेका शादी में न हूंदी आहे, अहिड़ी ख़ुशी जेका ईद ते न हूंदी आहे। मोमिन खे पंहिंजे बच्चे जे हिफ़्ज़ करण ते, आलिम थियण ते जेतिरी ख़ुशी हूंदी आहे, चओ सुभान अल्लाह। ईअं आहे न बा, इनको वधीक का भी ख़ुशी छो तो कुरान पाक अज़ीम अल्लाह पाक जी दौलत आहे, अज़ीम अल्लाह जी नेमत आहे। हिकिड़े माण्हू खे सॼी दुनिया मिले, दुनिया जी बादशाही मिले, माल सोन चांदी सभु कुझु हुजे, लेकिन इन खे कुझु बि न मिलियो, इहो घटि आहे। कुरान जी नेमत मथे आहे, कुरान पाक जी नेमत दा मथे आहे, कुरान पाक जी अज़मत मथे आहे, कुरान पाक जो मर्तबो मथे आहे। भलो हाफिजुल कुरान गरीब छो ना हुजे, भलो मिस्कीन छो ना हुजे, भलो जेको आहे सादड़ो छो ना हुजे, लेकिन अल्लाह जे रसूल वटि उन्ही जी इज्जत आहे, मलाइकनि वटि उनजो मर्तबो आहे। ए तालिब इल्म जॾहिं वली मोहम्मद बुरड़े में घुमंदा हन, घुमंदा मिट्टी ते हन, लेकिन उन तालिबनि जे पेरनि जे हेठां अल्लाह जा नूरानी फरिश्ता पंहिंजा पाक पर विछाए छॾींदा आहिनि। अब अहिड़ो इस्तक़बाल कहीं एमएन एमपीए जो थींदो जेको इस्तक़बाल तालिब इल्म जो अल्लाह जा नूरानी फरिश्ता कंदा आहिनि। अञा असां खे मामूली था सम्झूं, मुलाइन ये छा था करनि, इन्हनि छा ॾिनो आहे। चओ मदारिस जो मुसलमानो एहसान असां क़यामत ताईं भुलाए नथा सघूं। मदरसन ॿियो कुझु न ॾिनो आहे, मदारिस तव्हां असांखे आलिम पैदा करे ॾिना, हाफ़िज़ पैदा करे ॾिना, ओए कारी पैदा करे ॾिना, मुफ्ती पैदा करे ॾिना। ओ जेके मर्द ताईं हिन उम्मत जी ख़िदमत पिया करनि, कहीं ॻोठ में पढ़ाइनि, कहीं मस्जिद में ख़िदमत करनि, ये उलमा जी ख़िदमत चओ क़यामत ताईं हलंदी रहंदी। तो इंशाअल्लाह कुरान वारनि सां प्यार कंदासीं, नथा ॻाल्हायो ठरी विया हो, जेको न ठरियो ॾाढा चओ इंशाअल्लाह। छो अल्लाह वटि जो वॾो मर्तबो आहे। अल्लाह फरमायो वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात, जंहिंखे इल्म मिलियो आहे, जंहिंखे मदीने जे मीर जो वरसो दीन मिलियो, इल्म मिलियो, अल्लाह वटि जा दर्जो ना दरजात दरजात। अल्लाह फरमायो इन्ही जा वॾा दर्जा दो, इन्हनि जा वॾा मर्तबा दो। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा, अल्लाह जो खौफ करण वारा इन धरती ते अथव त आलिम अथव। आलिमनि खां वधीक कोई भी अल्लाह जो खौफ नथो करे। अल्लाह
अल्लाह जो खौफ करण वारा ये आलिम दो अल्लाह जी सुञाण इन आलमन के दो कुरान पाक समझण समझाण वारो ये उलमा दो मदीने जमीर कामना जलाल खातमुल अंबिया इमामुल अंबिया फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया आलिम अंबिया जा वारिस दो अंबिया जो वरसो मिल्कियत नाए सोन चांदी नाए अल्लाह अल्लाह दिरम दीनार नाए आलमन जो वरसो अल्लाह अंबिया जो वरसो ओ दीन इस्लाम कुरान अंबिया जो वरसो इल्म मारो ओ जेको उलमा के अल्लाह अता करे छड़ियो ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह जेको सुभान अल्लाह चवंदो हिन साल रमजान में मदीने वेंदो अल्लाह पाक ता तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान कुरान नारे तकबीर अल्लाहु अकबर मालूम थियो ते आलिम मामूली शाही न थो असां वरी हुत बि तबसरा हुत बि होटलन ते उताकुन ते उलमा जे मथा तबसरा गिलाओ फलानो मौलवी साहब हेड़ो अल्लामा राशिद साहब कुछ न तो करे मौलाना छा तो करे अरे ये आलिम न हुजन तवा असां सरियाम जलसा न कयूं दाढ़ियों न रखाऊं मस्जिदियों न हुजन जलसा न कयूं ओए तवा असां ॾिसंदा ना अब हिते महफिल किरात थींदी आहे न मिस्र जा कारी ईंदा आहिनि उन्हनि जूं दाढ़ियूं हूंदियूं आहिनि न हूंदी आहे न दाढ़ी क्लीन शेव हूंदा आहिनि हालांकि कुरान बेहतरीन पढ़ंदा आहिनि कुरान जा कारी आसन सोणो कुरान पढ़ंदा आहिनि लेकिन उन्हनि जे चेहरे ते मदीने जे मीर जी सुन्नत नज़र न ईंदी आहे इहो इन जे करे जो उते दाढ़ीअ ते पाबंदी आहे सरियाम दाढ़ी न पटको न सरियाम इएं जलसा न हिते तव्हां असां वटि अल्हम्दुलिल्लाह रोज़ जलसा पिया थियनि आलिम अचनि हक़ चवनि कई माई जे लाल खे ज़रूरत न आहे जो हिन आलिमनि जो रस्तो रोके सघे चओ सुभान अल्लाह तकबीर शान मुस्तफा जिंदाबाद शान सहाबा जिंदाबाद हक उलमा देवबंद नारे तकबीर अल्लाहु अकबर अब कंहिंखे ताकत आहे ना आज अल्हम्दुलिल्लाह उलमा जी बरकत सां मदरसा भी महफूज मस्जिदों भी महफूज दाढ़ी पटको भी महफूज आलिम हाफिज भी इज्जतवार अल्लाह इन आलमन जो कदर कयो नबियन जे वारिस जो कदर कयो आलमन जो एतराम कयो न गारियों ॾियो न इन्हनि खे ॻाल्हायो जेको आलमन सां बुग़्ज़ रखंदो उन ॼण त अल्लाह पाक सां झेड़े जो ऐलान कयो आहे जंग जो ऐलान कयो आहे ओ रब सां जेको जंग कंदो बची न सघंदो जई रब फिरौन के ओ दरियाए नील जे अंदर गर्क करे तबाह कयो जई रब निमरूद के मनड़े मशर का माराए जलील करे ख्वार करे खत्म कयो जई रब कारून हामान उन वडे वडे काफरन के तबाह कयो इन्ना बतशा रब्बिका लशदीद अल्लाह जी पकड़ सख्त अल्लाह जरे पकड़ींदो कोई छड़ाए न सघंदो न ॾियो अल्लाह जे अज़ाब के दावत न ॾियो अल्लाह जे पकड़ के दावत अल्लाह ये आलिम दुआ घुरंदो अल्लाह आयल अज़ाब टारे छॾींदो इन आलमन के ॾिसण भी सवाब मदीने जे साईं फरमायो चंद शयूं अहिड़ियूं हूंदो ओ जंहिंखे ॾिसण भी सवाब अन-नज़रु इला वजहिल आलिम आलिम जी ॻाल्हि ॿुधण त कमाल आलिम सां कचारी करण त वॾी ॻाल्हि पर आलिमन जो दीदार करण भी सवाब
दीदार करण सवाब आज ते जलसे में आलमन जो दीदार भी मात अदना एक तालिब इल्म आया आलमन जो खादिम आया इंशाअल्लाह आलम ईंदा उन्हनि जी ज़ियारत थींदी उन्हनि जो दीदार भी थींदो वरी बयान भी ॿुधबो आहे न शौक़ जो इंशाअल्लाह बयान भी ॿुधंदासीं उस्ताद उलमा बुजुर्ग शख्सियत सईं अब्दुल मजीद चन्ना साहब इंशाअल्लाह उन्हनि जो भी अनकरीब ईमानी रूहानी खिताब थींदो आए वकील भेटाई मौलाना असदुल्ला भी इन इलाके में पहुंचल चो सुभान अल्लाह इंशाअल्लाह उनजो भी झलकियों ॿुधदा से ना ए जमात अचे भई जेके मोहब्बत सां वेठा हो ॾाढा चो सुभान अल्लाह आवाज आड़ो जेका मां आयत तिलावत कई उन्हीं जे अंदर अल्लाह ईमान वारन के सॾ करे ओ पंहिंजे ज़िक्र करण जो हुकुम दो करे कुरान में नजर कंदो मुतालो कंदो कुरान पाक जी तिलावत कंदे कंदे ओ तव्हां के ये आयतों पढ़ण में ईंदो जाते भी अल्लाह नेकी जो हुक्म कयो है अल्लाह ईमान वारन के रब सॾ कयो है करे चईया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम करे चवे तो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुल क़िताल करे अल्लाह जिहाद जो हुक्म करे अल्लाह ज़कात जो हुक्म करे नमाज जो हुक्म करे हज जो हुक्म करे अल्लाह पंहिंजे ज़िक्र जो हुक्म कयो है ओ नेकी जो हुक्म अल्लाह पाक जिक्र कयो गुनाह का जिक्र अल्लाह रोकियो आहे त ईमान वारन खे रोकियो आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह कंहिंखे रोकिया ईमान वारन खे नेकी जो हुकुम ईमान वारन खे अबा काफरन के रब हुकुम न कयो छो काफर तो मनन कोन था अल्लाह पाक जी जात जो इनकार मदीने जे मीर जे नबूवत ऐं रिसालत जो इनकार कुरान के भी नथा मनन अब ये नमाज पढ़ंदा न पढ़ंदा जड़े अल्लाह के नथा मनन जड़े मदीने जे साईं के नथा मनन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह तव्हां सां कलमो पढ़ियो जई कलमो पढ़ियो इहो मोमिन ईमान वारो अल्लाह हाणे ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह पाक जे हुक्मन जी पाबंदी जो इकरार मुहम्मदुर रसूलुल्लाह मदीने जे मीर जी इताअत जो इकरार ॼण त ईमान वारे अल्लाह सां वचन कयो अल्लाह मां तुझे हुक्मन जे मुताबिक जिंदगी गुजारी दो साईं मदीने जे मीर जे तरीक़न जे मुताबिक गुजारी दो माई चो सुभान अल्लाह हाणे वाइदो कयो पर नमाज पढ़ूं नथा आयूं मोमिन वाइदो कयो रोज़ो नथा रखूं साईं मुल्ला रोज़ो रखनि हाणे वाइदो कयो कुरान अल्लाह तुझे हुक्मन ते हलंदासीं पर जिहाद भी मुल्ला करनि हज में ते भी उहे वञनि मुंहिंजा दोस्तो ला इलाहा इल्लल्लाह में इकरार अल्लाह तो जात में सिफात में अकेलो माबूद भी अल्लाह मस्जूद भी अल्लाह उन्हीं जे हुक्मन ते असां जिंदगी गुजारे गुजारे असां हलिया वेंदासीं हाणे जिंदगी नथा गुजारूं अल्लाह जे हुक्मन ऐं अल्लाह जे रसूल जे तरीक़न जे मुताबिक जिंदगी नाहे गुजारी ए तबलीग जमात वाला तबलीग वाले साथी आए ना सिंधी समझ रहे हो तबलीग जमात वाले ये भी यही बात लेकर घर घर दर दर शहर शहर गांव गांव गली गली यही दावत फैला रहे हैं क़ुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून ला इलाहा इल्लल्लाह के अंदर कामयाबी अल्लाह के सिवा कोई माबूद नहीं
अल्लाह के सिवा कोई मौजूद नहीं, एक अल्लाह मौजूद अल्लाह, माबूद अल्लाह, खालिक अल्लाह, हमारा मालिक अल्लाह। अल्लाह के सिवा ये पेशानी किसी दर पे नहीं झुके, ये इज्जत वाली पेशानी अल्लाह के दरवाजे पर झुक जाए। ये हमारी जिंदगी का मकसद, हमारे पैदा होने का मकसद, हमारा दुनिया के आने का मकसद। वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून। अल्लाह फरमायो इंसान जिन्न के आऊं पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आ। बाबा छा जे लाइ रब पैदा कयो आ? इबादत ऐं बंदगी जे लाइ अल्लाह पैदा कयो आ, पर असां वो मकसद विसारे छॾियो आ। कोई चए थो मुंहिंजी बंदगी, मुंहिंजो मकसद बनी आ, दुकान आ, कोई चए थो मुंहिंजो मकसद कारोबार आ। अल्लाह अकबर, असां पंहिंजो मकसद भुलाए छॾियो आ। दोस्तो असां मरंदासीं पोइ ख़बर पवंदी त असांजो मकसद छा हो। हेरे तवज्जो कयो, अल्लाह पाक हुकुम कयो आ ईमान वारो मुंहिंजो ज़िक्र कयो, पर ज़िक्र घणो थोरो न। रात जो भी मूंखे यादि कयो, अल्लाह ॾींहं जो भी मूंखे यादि कयो, रात जो सुम्हो मूंखे यादि कयो, ॾींहं जो राति वेठाओ मूंखे यादि कयो। अल्लाह फरमाओ फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून। ओ मुंहिंजा बानो मूंखे यादि कयो, मां बि तव्हांखे यादि कंदो, मां फर्श ते यादि कंदो, मां अर्शन ते यादि कंदो, मां माण्हुनि जी महफ़िल में यादि कंदो, मां मलाइकनि जी मजलिस में यादि कंदो। मां अचो मां तव्हांखे ओ मदीने जे मीर आमिना जे लाल मिठड़े मोहम्मद करीम जो फरमान ॿुधायो। हदीस कुदसी बयान अल्लाह जो, कलाम अल्लाह जो बयान मिठड़ो मोहम्मद करे, उन्हीं जी वज़ाहत मदीने जो साईं थो करे। अल्लाह फरमाओ ओ टे ॻाल्हियूं मूंखे पंहिंजे बाने जूं ॾाढियूं पसंद, लिसान ज़ाकिरा व क़ल्ब शाकिरा वल बदन अलल बलाए साबिरा। नथा ॻाल्हायो, जेके इश्क में वेठा हुजो सुभान अल्लाह। अल्लाह फरमा मूंखे पंहिंजे बाने जी ज़ुबान उहा पसंद आहे जेका ज़ुबान हर टाइम मां अल्लाह जे ज़िक्र सां आलूदा हुजे। कुरान जी तिलावत अल्लाह जो ज़िक्र आहे, नमाज भी अल्लाह जो ज़िक्र आहे। अल्लाह फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ओ अल्लाह फरमायो हिन ज़िक्र के हिन मां मुराद कुरान है। अल्लाह फरमायो असां पंहिंजे ज़िक्र के लातो है, हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी असां खणी छॾियो आहे। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह फरमा ज़िक्र के असां लाथो आहे, माना ज़िक्र में मुराद छा है? अल्लाह जो कुरान आहे। कुरान पढ़ो अल्लाह जो ज़िक्र, नमाज पढ़ो अल्लाह जो ज़िक्र, ला इलाहा इल्लल्लाह यो भी अल्लाह जो ज़िक्र आहे। अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह अल्लाहु अकबर यो भी अल्लाह जो ज़िक्र आहे। ओ तव्हां सां हर टाइम रब के याद कयो। रब दुखड़न में ना विसारींदो, गमन में ना विसारींदो। अल्लाह इन्ही जे करे अल्लाह फरमा ज़ुबान मांखे पंहिंजे बाने जी ज़िक्र वारी वणंदी आहे। ये अल्लाह वारा बुजुर्ग ओ रब जो ज़िक्र दा याद कराइन। साईं जन हाल शरीफ वारा, साईं अमरोड वारा, साईं बेर शरीफ वारा, असांजा मुर्शिद कामिल अल्लाह जो ज़िक्र सिखाए, अल्लाह सा रब्त गंढंदा, अल्लाह से मिलवा जाती है सोहबत अल्लाह वालों की
अपना रंग दिखा जाती है सोहबत अल्लाह वालों की। दाड़िया जो सुभान अल्लाह। अब अल्लाह वारन जी सोहबत जेको पांजो रंग असर खुशबू वारो बारियां बीठो है ना अतर वारो उन्हीं का अतर वठो ना वठो टेस्ट कयो बीठा ताह में खुशबू जा हुबकार थी वेंदा हणो ना हणो अल्लाह वारन सा वेंदो भले तवा सा पढ़ियल ना हो बुजुर्ग ना आयो लेकिन अल्लाह वारन जो रंग जाहिर थी दो ए कारी मोहम्मद सलीम साहब इन्हीं जे इन मदरसे में रंग छाजो अल्लाह वारन जा कदम लगंदा हन साईं ते रंग छाजो अल्लाह वारन जी सोहबत बुजुर्गन जी सोहबत अल्लाह अकबर ए जलसा ए मदरसे जो सिंगार ए आलमन नेक सालेन जी सोहबत जो असारा कोई उताक सिंगारे कोई होटल सिंगारे कोई जो बंगला सिंगारे वाह कारी मोहम्मद सलीम तो मदीने जे मीर जो बाग मदरसो सिंगारे हुआ डाडिया चो सुभान अल्लाह बुलंद आवाज सा मदारिस जा आशिक जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर मदरसन के सिंगारो आखिरत में रब ताह जे जन्नत में महलात सिंगारी दो अल्लाह जा घर मस्जिदों सिंगारो जन्नत में सोन ऐं चांदी सा जड़ियल अल्लाह ताह जा घर सिंगारी दो अर्ज पे कहो अल्लाह से मिलवा जाती है सोहबत अल्लाह वालों की अपना रंग दिखा जाती है सोहबत अल्लाह वालों की अपना रंग दिखा जाती है अल्लाह वारन सावेंदो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़रबा बुधण में ईंदो अल्लाह अल्लाह जो आवाज बुधण में ईंदो अल्लाह अल्लाह इन्हीं जे करे साईं फरमायो ज़ुबान ज़िक्र वारी दिल शुक्र वारी अल्लाह के वणदिया लायो शकर तुम लाज़ी दन्नकुम अल्लाह फरमा मुझा बानो जेतरो मांजो शुक्र कंदो शुक्र कंदा वींदो मां अल्लाह ताके वधाईंदो वींदो मां चवना सुभान अल्लाह ठिकर भी तो जा सोना करे शरीरों जरे तो शुक्र कंदे असा में शुक्र ना है दे हालबा सालियों चंगियों थियो साईं मज़ो न थियो इन साल ता अध वध नुकसान आ कमंद जो दे हाल जैसे अध सड़ियला सुकला बस मज़ो कोने दुआ कयो शुक्र न कना से ई जेको आहे बेबरकताई ई अल्लाह जी रहमत ऐं बरकत खजी वेंदी शुक्र कंदो रब चए तो बाना मां तो जा ठिकर सोना करे छरीदो मां छा कंदम ठिकर तो जा सोना बनजी वेंदा तवज्जो कयो क़ल्बन शाकिरा ओ दिल शुक्र वारी अल्लाह के ॾाढी वणंदी आहे हर हाल में हर गाल में अल्लाह सेहत ॾिनी आहे शुक्र कर जो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जान ॾिनई बचा ॾिनई खाइण का जुदा नेमत अल्लाह पीअण का जुदा नेमत शुक्र कर अल्लाह जय दो अञा वधाईंदो माई वश्कुरुली वला तकफुरून ओ मुझा बानर ना शुक्री न कर ना शुक्री कदे वो मुझो अजाब सख्ता अल्लाह जो अजाब पो बीमारियों पो बेबरकताई पो औसत घट थींदी पो चोरियों थींदियूं पो धाड़ा लगंदा पो माल में जेको बेबरकताई ईंदी इहो रब जो अज़ाब न आहे त ॿियो छा आहे इन जे करे अॼु वाइदो कयो असां रब जो शुक्र अदा कंदासीं छा कंदासीं बा शुक्र अदा कंदासीं शुक्र करणु ॾाढो भलो आहे 3 नंबर ते वल बदनु अलल बलाय साबिरा अल्लाह के वा जान ओ जिस्म ओ बदन अल्लाह के ओ ॾाढो वणंदो आहे पंहिंजे बाने जो ओ जेको दुख जे टाइम तकलीफ़ जे टाइम सब्र करो अबो जुदा थियो बाज गिर जानी हलो अल्लाह
अमल जी जल मोकलायो हे सबुर कंदे चवेंदो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन इन्ना लिल्लाहि अल्लाह जी शाही अल्लाह जे हवाले यार असा के भी ओडे वजणो आहे अंबिया भी आया औलिया भी आया उलमा भी आया अल्लाह सुलहा भी आया असा के भी वजणो आहे बस वावेला न तो करे धाड़ घोड़ा न तो करे रड़ियों न तो करे बस सब्र करे तो इन्नल्लाह मअस्साबिरीन अल्लाह कुरान में वायदो कयो बाना सब्र करण तोजो कम दुख जो टाइम मदद करण तोजी मां अल्लाह जो कम मदद करण वारो केरा बा दुखड़न जे टाइम अमीर मदद न कंदा एमएनए एमपीए न कंदा जंहिंजे आॾो असां रहंदा हो धाड़ घोड़ा गालियों ॿुधाईंदा हो ये मदद न कंदा मदद करण वारो अल्लाह हुआ ज़ाकिरीन जी जगह जन्नत आ साबिरीन जी जगह भी जन्नत आ शाकिरीन जी जगह भी जन्नत आ ॾाढा चओ सुभान अल्लाह जिक्र कंदा हो ना चओ इंशाअल्लाह नेमत जी वने अल्लाह जो शुक्र कयो सेहत भी नेमत आ जवानी भी नेमत आ हर शई नेमत आ इनी जे करे मुंहिंजा दोस्तो जे करे अल्लाह जी नेमत याद अचे सामो अचे तो अल्हम्दुलिल्लाह कदे जुबान सा शुक्र कदे जान सा नमाज ते आयो ना यो जान जो शुक्र हुआ रोजो रखियो यो जान जो शुक्र आ माला अल्लाह जे रस्ते में खर्च कयो से मदरसे में दिनो से यो माल जो शुक्र आ यो शुक्र कंदा वींदो रब वधाइंदो वींदो मां जेको ॻाल्हायो अल्लाह ताला अमल जी तौफीक अता फरमाए साईं।